असलामुअलैकुम। ब्राइट टेस्ट फ्यूचर अकेडमी ते सभिनी दोस्तनि खे भलीकार। साथियों, PST ऐं JST जी तयारी जे लाइ हे असांजो टियों लेक्चर आहे सिंधी व्याकरण जे टॉपिक ॻाल्हाइण जा लफ़्ज़, पार्ट्स ऑफ स्पीच। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त ॻाल्हाइण जा 8 लफ़्ज़ आहिनि: इस्म, ज़मीर, सिफ़त, फ़ाइल, ज़रफ़, हरफ़ जर, हरफ़ जुमिलो ऐं हरफ़ निदा। सभ खां पहिरियां असां इस्म खे बयानु कंदासीं। वस्फ़ माण्हू साह वारी मां मुराद हर उहा शइ जेका साह खणे थी, जानवर, पखी, जीत वग़ैरह सभु उन में अची वञनि था। जाइ, शइ, वक़्तु, ख़ासियत, कमु ऐं हालत जे नाले खे इस्म चइबो आहे। मिसाल, अली स्कूल में आहे। अली माण्हू जो नालो आहे, स्कूल जॻह जो नालो आहे। इहे असांजा इस्म आहिनि, नाले जे तौरु कमु अचनि था। हफ़्ते में 7 ॾींहं आहिनि। हफ़्तो ऐं ॾींहं इहे वक़्त जा नाला आहिनि, वक़्त खे ज़ाहिर कनि था। इहे बि असांजा इस्म आहिनि। नंबर 3 मिसाल आहे, हसन लिखण ऐं पढ़ण में होशियारु आहे। लिखण ऐं पढ़ण कम जा नाला आहिनि। कम जा नाला जेके थी वेंदा उहे बि असांजा इस्म ई आहिनि। नंबर 4 मिसाल में आहे त अमीरी तोड़े ग़रीबी में तंदुरुस्ती ज़रूरी आहे। अमीरी, ग़रीबी ऐं तंदुरुस्ती असांजे हालतुनि जा नाला आहिनि। नंबर 5 आहे, सावक अखियुनि खे वणंदी आहे। लफ़्ज़ सावक बि असांजो इस्म आहे जेको ख़ासियत खे ज़ाहिर करे थो। हा, जेकॾहिं साओ लिखियलु हुजे हा त पोइ उहो असांजी सिफ़त थी वञे हा। ॿिए नंबर ते आहे ज़मीर। सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे ज़मीर जी माना हूंदी आहे जेको इस्म जे नाले जे बदिरां कमु अचे। अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जे बदिरां कमु अचनि था खे ज़मीर चइबो आहे। जीअं असां मिसाल नंबर 1 में लिखियो आहे त हू, हाणे हू असां कंहिं माण्हू जे नाले जे पारां इस्तेमालु कयो आहे। नंबर 2 में असीं बि किन ॿिनि नालनि जे बदिरां कमु आयो आहे लफ़्ज़, उन करे इहो बि ज़मीर थी वेंदो। हेठियां ॾिनल लफ़्ज़नि जी फ़हरिस्त जेकी आहे उहा ज़मीर आहे। आए, आऊं, मां, मूं, असां, असीं, तूं, तव्हां। नंबर 3 ते आहे असांजी सिफ़त। वस्फ़ अहिड़ा लफ़्ज़ जेके इस्म जो गुण, ओगुण, अंदाज़, मिक़दार ऐं क़िस्म ॾेखारनि था खे सिफ़त चई वेंदो आहे। जीअं मिसाल नंबर 1 आहे, अंबु मिठो आहे। मिठो असांखे सिफ़त ॾेखारे थो अंब जी। ज़हीर हिकु सुठो छोकिरो आहे। सुठो असांखे सिफ़त थो ॾिसे। सिफ़त असांजी सुठी बि थी सघे थी, ख़राबु बि थी सघे थी। सूफ़ ख़राबु आहे। नंबर 4 में आहे, मूं वटि 5 कारूं आहिनि। 5 असांखे अंदाज़ थो ॾिसे, तइदाद थो ॾिसे त मूं वटि हे शयूं हेतिरियूं आहिनि, हेतिरे तइदाद में आहिनि। नंबर 5 मिसाल आहे, उठ हिकु थुल्हो ऐं वॾो जानवर आहे। थुल्हो ऐं वॾो जानवर असांखे मिक़दार थो ॿुधाए उनजो, इहो बि असांजी सिफ़त आहे। नंबर 4 ते आहे फ़ाइल, यानी कि कमु। वस्फ़ अहिड़ा लफ़्ज़ जन मां हुअण, करण ऐं थियण जी माना निकिरे था खे फ़ाइल चइबो आहे। फ़ाइल जी माना इहा आहे कमु। हसन लिखे थो। हाणे हिते हसन ई कमु करे थो लिखण जो। पहिरियों जुमिलो असां जेको इस्म में पढ़ी आया आहियूं उहो इहो त हसन लिखण ऐं पढ़ण में होशियारु आहे। उते कमनि जा नाला ॿुधाए रहियो आहे। हिते कमु थी रहियो आहे उन जी ॻाल्हि कई थी वञे। ख़ाली लिखे खाए थो, खाइण बि कमु आहे। मूं वटि 5 किताब आहिनि जेको आहे इहो लफ़्ज़ असांजो फ़ाइल आहे, हुअण जी माना थो ज़ाहिर करे। मां हिकु सुठो उस्तादु थींदुसि, थियण जी माना ज़ाहिर थो करे, इहो बि असांजो फ़ाइल आहे। उन खां पोइ आहे ज़रफ़। वस्फ़ अहिड़ा लफ़्ज़ जेके फ़ाइल, सिफ़त ऐं ॿिए ज़र्फ़ सां लाॻापो ॾेखारनि, जन मां वक़्तु, जाइ, रीत क़दुरु, नाकार जी माना निकिरे तन खे ज़रफ़ चइबो आहे। ज़र्फ़ जी माना आहे थां। जीअं थांव में खाइण ऐं पीअण जो कमु थिए थो, तीअं ई जुमिलनि में ज़र्फ़ हुजण खे थांव आहे जिन मां फ़ेल वारा कमु थियनि था। मिसाल, अॼु ईद आहे। अॼु ईद आहे। नंबर 2 में आहे, उस्तादु हींअर वियो आहे। हाणे हींअर ऐं अॼु जेको आहे इहो असांखे वक़्तु थो ॿुधाए, इहे असांजा ज़र्फ़ सर रहंदा। नंबर 3 मिसाल में आहे त अहमद हेठि बीठो आहे।
अहमद हेठि बीठो आहे। नंबर 4 में आहे त हिते घणा स्कूल आहिनि। हिते ऐं हेठि लफ़्ज़ असांखे जाइ जी माना ॾेखारे थो जेके ज़र्फ़ सॼा वेंदा आहिनि। अहिड़े हवाले सां हेठि सभिनी मिसाल ॾिनल आहिनि। नंबर 5 में आहे सौ तिखो डोड़े थो। तिखो लफ़्ज़ बि असांजो ज़र्फ़ आहे। नंबर 6 में ॾिनल आहे त फ़राज़ आस्ते डोड़े थो। हिते बि असांखे क़दुरु ई माना ॾेखारे थो त कीअं हले थो। नंबर 7 आहे अॼु अहमद ऑफिस कोन आयो। हाणे हिते लफ़्ज़ कोन नाकार जी माना ॾेखारे थो, इनकार जी माना ॾेखारे थो। इहो बि असांजो ज़र्फ़ आहे। उन खां पोइ आहे हर्फ़ जर, जंहिंखे असां इंग्लिश में प्रिपोज़िशन चवंदा आहियूं। बसि अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में कंहिं इस्म या ज़मीर जे पुठियां अचनि ऐं उन्हनि जो लाॻापो जुमिले जे ॿिए कंहिं लफ़्ज़ सां ॾेखारनि, अहिड़नि लफ़्ज़नि खे हर्फ़ जर चइबो आहे। यानी कि जुमिले जो ॿिए लफ़्ज़ सां लाॻापो बि ॾेखारनि। हर्फ़ जर जी माना आहे कशिश या छिक। ही हेठियां लफ़्ज़ सभु हर्फ़ जर आहिनि। मिसाल मेज़ ते किताबु रखियो आहे। हाणे ते जेको लफ़्ज़ आहे इहो मेज़ ऐं किताब जो पाण में हिकिड़ो लाॻापो ज़ाहिर करे थो। नंबर 2 में आहे कुपड़ी में मस आहे। कुपड़ी ऐं मस जो पाण में लाॻापो ॾेखारियो वञे थो। मूं वटि कलम आहे। हाणे जेको मूं वटि लफ़्ज़ बि असांजो हर्फ़ जर ई आहे। हू स्कूल ॾांहुं या स्कूल ॾे वञे थो। इहो लफ़्ज़ ॾांहुं या ॾे बि असांजो हर्फ़ जर आहे। उन खां पोइ आहे हर्फ़ जुमिलो। बसि अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिलनि में किन ॿिनि लफ़्ज़नि या जुमिले जे ॿिनि भाङनि या ॿिनि जुमिलनि खे ॻंढनि तन खे हर्फ़ जुमिलो चइबो आहे। हीउ बयानु कयल सभई लफ़्ज़ हर्फ़ जुमिलो आहिनि। मिसाल ख़लील ऐं अली स्कूल वञनि था। ख़लील ऐं अली ऐं जेको लफ़्ज़ आहे इहो ॿिनि इस्मनि खे जोड़े थो, ख़लील ऐं अलीअ खे। उन खां पोइ नंबर 2 में मिसाल में ॾिनल आहे त मज़मून लिखो या हिसाबु हल करियो। हाणे हे ॿ लफ़्ज़ आहिनि, मज़मून या हिसाबु। इन्हनि खे या जेको आहे लफ़्ज़ उहो ॻंढे थो। इहो असांजो हर्फ़ जुमिलो आहे। नंबर 3 में आहे आबिद रुगो ॻाइणो ई न पर शाइर बि आहे। हीअ जुमिले जे ॿिनि हिसनि खे ॻंढे थो। हिकिड़ो हिसो कहिड़ो आहे त आबिद ॻाइणो ऐं ॿियो पर शाइर बि आहे। हाणे लफ़्ज़ पर जेको आहे इन्हनि ॿिन्हिनि जुमिलनि खे ॻंढे हिकिड़ी माना ज़ाहिर करे थो। नंबर 4 जुमिले में आहे अनवर ख़त लिखियो त बि हू न आयो। हाणे हिते ॿ जुमिला आहिनि, हिकिड़ो अनवर ख़त लिखियो ऐं ॿियो हू न आयो। तब जेको लफ़्ज़ आहे इहो असांजे हिननि ॿिन्हिनि जुमिलनि खे ॻंढे थो। इहो असांजो हर्फ़ जुमिलो थी वेंदो। ऐं आहे आख़िर में हर्फ़ निदा। अहिड़ा लफ़्ज़ जेके जुमिले में अलॻि बीठा हुजनि ऐं मंझान सॾु करण या दिलि जी कैफ़ियत जहिड़ो का ख़ुशी, ग़म, अरमान, ॾुख वग़ैरह ज़ाहिर थिए, मालूम थिए, अहिड़नि लफ़्ज़नि खे हर्फ़ निदा चइबो आहे। लफ़्ज़ निदा जी माना ई आहे सॾु। जीअं वाह वाह असां वेच कटी, लफ़्ज़ वाह वाह जेको आहे इहो असांजो हर्फ़ निदा आहे। अड़े तो ही कुदो कमु छो कयो, छो थो करी। अड़े जेको लफ़्ज़ आहे इहो बि असांजो हर्फ़ निदा आहे। शल इम्तिहान में पास थियां, शल जेको लफ़्ज़ आहे इहो बि असांजो हर्फ़ निदा आहे। महिरबानी साथियों, जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त शेयर, लाइक, कमेंट ऐं सब्सक्राइब लाज़मी कंदा। महिरबानी।